खिप्रो शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में हलंदड़ सालिने इम्तिहान के हवाले से खिप्रो तालके में पिण कामन इम्तिहान मुख़्तलिफ़ मुक़रर कयल सेंटरन ते शेड्यूल मूजिब हलंदड़ इम्तिहानी सेंटरन जो जाइज़ो वठण लाइ तालके एजुकेशन ऑफिसर खिप्रो अरबाब अली समीजो जा खिप्रो तालके जे स्कूल्स गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल फेज़ मोहम्मद हिंगोर जो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल फोटो हिंगोर जो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मोहम्मद बख्श कुबर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अल्लाह बख्श मुग़ल समेत मुख़्तलिफ़ स्कूलन जो दौरो हलंदड़ सालियाने इम्तिहान की तैयारी के हवाले से हुन जो ही शागिर्द ईंदड़ वक़्त लाइ क़ौम जा अबा आहिनि। असांखे पंहिंजे फ़र्ज़ शनासी सां ईमानदारी ऐं सचाई सां पढ़ाई तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। मेरिट ते नौजवान बासलाहियत क़ाबिलियत वारा होशियार ज़हीन बहितरीन नस्लनि जी आबियारी करणी आहे। उन लाइ पाण सभिनी मुख़ैर हज़रात खे समाजी अॻवाननि खे सिविल सोसाइटी जे साफ़िन खे उस्तादनि तंज़ीमनि खे गॾिजी पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। हुन चयो त इल्म जी लाट ॿरंदी रही आहे जंहिंखे वधीक रोशनास करण लाइ अवां जे साथ जी ज़रूरत आहे। हुन शागिर्दनि जे मुस्तक़बिल लाइ अहसासु रखंदे चयो त क़ौम जे ईंदड़ नस्ल खे जहालत जी सोच मां अॻिते निकिरण लाइ कोशिशूं करणियूं पवंदियूं। उन लाइ पंहिंजी न्याणियुनि खे इल्म जी ज़ेवर सां आरास्ता करणो पवंदो छाकाणि त हिकु फ़र्द पढ़ियो त हिकु मर्द पढ़ियो मगर हिकु न्याणी पढ़ी जिन हिकु घर पढ़ियो मुल्क जी बहितरी जे लाइ सुठा नतीजा ॾियण लाइ सुठा डॉक्टर इंजीनियर वकील जज साइंसदान अदीब पैदा करण लाइ मुक़ाबले जी दुनिया में महिनत करणी पवंदी। हाणे मेरिट जो दौरु आहे। पंहिंजी औलाद खे तालीम जी हसूल लाइ पंहिंजे हिस्से जो कमु करणो पवंदो। इम्तिहानी सेंटरनि जी विज़िट दौरान साण सां गॾु फोकल पर्सन अकरम अली के मोहम्मद उमर हिंगोर जो ऐं जुमन कुंभर पिणु गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।